अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल दुलाब जी ज़बरदस्त अपडेट्स तव्हां सां शेयर कंदा हलूं। अॼु रिव्यू कंदासीं ड्रामा सीरियल दुलाब जी। दोस्तों कहाणी अॻिते हाणे कीअं हलंदी। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां दुलाब जी कहाणी। हाणे हिते हिकु फांसी वई आहे जंहिंखे हाणे अॻिते वधाइणो आहे। यानी हिकु मुराद वारनि जो केस जो मसइलो जंहिंमें ककर किरोध कयो वेठो आहे त केस खां हथु न आहे खणो ऐं रहज़न जो ज़ोर आहे त केस खां हथु खणूं। शाहनवाज़ ख़ान असांखे कोन बचकींदो अगरि असां इहो कमु न कयोसीं। शाहनवाज़ ख़ान खे असां वाइदो ॾिनो होसीं ऐं रहज़न जेको आहे इन शइ ते ज़ोर ॾिनो वेठो आहे लेकिन ककर कान थो मञे। ऐं वरी जेको आहे दोस्तों हिन ड्रामे में ॿ मुख़्तलिफ़ कहाणियूं आहिनि जंहिंमें मंसूर ख़ान आहे बिल्कुलु आहे। मंसूर ख़ान जा शहदाई बि जाम आहिनि लेकिन हू मुराद वारनि जे लाइ कुझु बि नथो करे। तव्हां ॾिठो हूंदो त को मुराद उनजो प्यारो सुठो दोस्त आहे उन जे लाइ हुन को एक्शन न आहे खयो अञा ताईं। हू पंहिंजी तनज़ीम में मसरूफ़ आहे उन्हनि खे माना जॻाए थो उन्हनि खे सम्झाए थो। उहो करेक्टर ई अलॻि आहे। असां जेको तव्हांखे ॿुधायूं था बिल्कुलु दोस्तों तव्हांखे ईअं सम्झायो हूंदो मंसूर ख़ान मज़लूमनि लाइ आवाज़ उथारे थो लेकिन हिकिड़ा मज़लूम जेल में पिया आहिनि उन्हनि जे लाइ त कुझु नथो करे। थोरो इहो सम्झ खां कमु ॿाहिरि आहे बाक़ी बक़ाया कमु सही आहे। ऐं ॿी ॻाल्हि त उन्हनि जी हेल्प बि नथो करे। ऐं रहज़न ऐं जेको ककर आहे दोस्तों नेठि इहे पाण में वॾी बहस कंदा उन खां पोइ जेको आहे शाहनवाज़ जे चवण ते लॻी वेंदा। लाइक सब्सक्राइब कंदा।